साल थी गए पानी मुरा की कोनी असल माल बुक मरदा खड़ा है काश है कोनी ऋण है अदाई था है जादू वाह विच पानी भी कोनी को तलावे विच पानी कोनी को तुसा पानी किथों भरंदो सिलेंदे लाए आई दे भरो ले वो बोरिंग का उडई केड़ी बोरिंग का भरंदो तुसा ये बोर है सामने पर वो तलवा दे माने ओला वाले पासे चाचा ये पंजलाही बंद लगी पे का जादू वाह विच पानी कोनी 2 साल थी गन हाँ से पानी कोनी को पंजलाई बंद लगी पे बस ॾाढी तकलीफ़ है 53 साल ॾिठा असां तमामु सासी माल असां तमामु तकलीफ़ जो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मैं मौजूद आया हैरो खान जे बिल्कुल ॾाखिणे तरफ़ ऐं अॼु जी जेका मुंहिंजी वीडियो आहे उहा हूंदी कुझु जादू आहे जे मुतलिक़, लेकिन उन खां अॻु में असांजे चैनल हैरो खान खे कयो सब्सक्राइब ऐं असांजे वीडियो खे कयो वधि मां वधि शेयर ऐं वधि मां वधि लाइक ऐं असां करां तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु। त हाणे हलूं था पंहिंजी वीडियो तरफ़ जेका जादू आहे ते ॿधल आहे। जी दोस्तों, मां बिल्कुलु जादू वाह जे पेट में बीठो आहियां, जादू वाह जे यानी कि तरे में। हिन जादू वाह जी शाख जेका आहे बिल्कुलु नए गाज सां ॿधल आहे ऐं हिन जे साॼे तरफ़ जेको आहे मुर्शद नागे शाह बादशाह जी मज़ार आहे ऐं हिन खां अॻु में 2 किलोमीटर 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते साईं कुंडे शाह बादशाह जी दरगाह ऐं हिन जादू वाह जे उतरे तरफ़ बाक़ाइदे बिल्कुलु असांजो ॻोठु हैरो खान आहे। मुझो कैमरामैन ॾेखारींदो बिल्कुलु ॾाखिणे उतरे तरफ़ असांजो ॻोठु हैरो खान आहे। हिन वाह जो जादू वाह नालो कीअं पियो उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। कंहिं वक़्त में हिकिड़ो वाणियो रहंदो हो, पोइ उहो कारो जादू कंदो हो, पोइ कंहिं वेंदण जे बहाने सां कंहिं बहाने सां हिन वाह में आयो ऐं हिन वाह में ॿुॾी फौत थी वियो। उन खां बाद में हिन वाह जो नालो पियो जादू वाह। ही जादू वाह असांजो काफ़ी परे परे ताईं मशहूरु आहे ऐं हिन जी छुड़े पाणी वारी आबादी जेका आहे ऐं हिन छुड़े पाणी ते ई थींदी आहे ऐं आस पास में जेका पुराणे दौर में कंहिं वक़्त में आबादी थींदी हुई, जुअर जी आबादी, सरह जी आबादी ऐं ॼाभे जी आबादी हिन जादू वाह जे पाणी जे करे थींदी आहे। ऐं हिन वाह में जेको पाणी ईंदो आहे उहो नए गाज खां ईंदो। हिन महिल ही जादू वाह बिल्कुलु सुकल आहे। 2020 खां वठी 2020 ऐं 2021 में जेका छुड़े ते आबादी थींदी हुई 2020 में बि कोन थी ऐं 2021 में बि कोन थी। उहा इन जे करे जे 2020 में वाही पांदी तरफ़ खां हेॾां बलोचिस्तान खां जेका ॿोॾ आई ऐं हिन ड्राहे वारे पासे खां पटकुल मोहम्मद वारे पासे खां ॿोॾ आई, तंहिंजे करे हिन असांजे जादू वाह में पाणी बिल्कुलु फुड़ो बि कोन। पंजलाही लटजण जे करे हिते पाणी जो फुड़ो कोन पहुतो ऐं उहा पंजलाही हिन वक़्त ताईं बिल्कुलु अञा ताईं लटियल आहे। 2020 में ऐं 2021 में जेकी ॿोॾूं आयूं ऐं पंजलाही लटजण जे करे हैरो खान में जेका छुड़े ते आबादी थींदी हुई उहा बिल्कुलु 2020 में बि आबादी कोन थी ऐं 2021 में बि आबादी कोन थी ऐं हैरो खान जी 80% आबादी हिन जादू वाह जे छुड़े पाणीअ ते थींदी आहे। जादू वाह जी कच्छ में बिल्कुलु ॾाखिणे तरफ़ 2 तलाब बि आहिनि, उन्हनि जो मां तव्हांखे दीदार करंदुसि ऐं उन्हनि जो ताल्लुक़ बिल्कुलु जादू वाह सां ॻंढियल आहे। जॾहिं बि नए गाज ते बरसाति पवंदी आहे त 2 कलाकनि खां बाद में जादू वाह में बिल्कुलु पाणी अची वेंदो आहे ऐं हारियुनि खे तमामु घणी वॾी ख़ुशी थींदी आहे। लेकिन 2 सालनि खां हिन जादू वाह में बिल्कुलु बि पाणी कोन्हे आयो 2020 में 2021 में ऐं असांजा मारवाड़ा वीचारा परेशान आहिनि इन पाणीअ जे करे। जेको हिन छुड़े ते जेका आबादी थींदी हुई इन जे करे परेशान आहिनि। तो हिते हारी कुझु मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछा कयूं था त जादू वाह में पाणी कोन्हे को, तलाउनि में पाणी कोन्हे को, उन हारियुनि खां वठंदासीं व्यूज़ असां। इहो कॾहिं खां वठी पाणी कोन्हे आहे? 2 साल थी गए पानी कोने ऐं तलाउ में बि कोन्हे को पाणी? 2 साल थी गए पानी मुरा की कोनी असल माल बुक मरदा खड़ा है काश है कोनी ऋण है भला अॻु में जो पाणी आਉਂदा त आबादी वग़ैरह करे दिया हुए तुसां हिते जादू वाह जे पाणी ते छुड़े पाणी ते? आबादी खड़ा थींदा हा। कहिड़ी कहिड़ी आबादी कर दिया हुए तुसां? ज्वार जांबे सरे सब कुछ थींदा हुणे त सफ़ाई ऋण पट लगा पे असल माल बुक मरदा खड़ा है पानी मुरा की कोनी। आबादी थींदी हुई, जांबे दी थींदी हुई, सरे दी भी थींदी हुई, सरे दी भी थींदी, ज्वार भी थींदा हा। कणक कोन थींदी हुई कंहिं टाइम में? कणक कोन थींदा। अच्छा,
पिछे हुणे जो पानी कोनी 2020 विच बोर्ड आई है 2021 विच बोर्ड आई है तो पिछे हुणे तो सारा गुजर सफर किए है या भी कोनी सफर गुजर किथा है पानी कोनी सुक लगा पाए सफा रण बुक मरदा खड़ा करी मां केड़े वजे भी बना पानी कोनी जादू आदे करे तलाई च पानी कोनी जी त पिछे पंज लाही हुणे जेका लटी पई है मथे पानी ते नहीं पिया बिल्कुल पिछे हुणे तुसा क्या ऐसा के तो बरसात वसे मी कणी पवे ते आबादी थी वे का शे कोनी रण पट लगा पाए हुन के करूं अब यो भी बंद लगा पाए पंज लाही भी बंद लगी पई बंद लगा पाए सफा आई जादू आदि भला खोटराई कीती वेंदी है काश है बंद लगा पाए बाबा अच्छा भला जादू आदि जो खोटराई कर देन तो पिछे उनका हिस्सा वगैरह घिंदन जा भांगा सांगा कर देन जा क्या कर देन पिछे काश है कोनी पंज लाही जो भला बंद लगी पई है तो पिछे फोड़ी कर देन रखे देन तो पिछे यो हुन ए वाले फोड़ी कीती गई है भला जो पंज लाही खोलण दे लाए हां क्यों ना फोड़ी करे ने पन वाल पानी वंदा पाए वाल वो बंद थी वंदा पाए भला बंद थया वेंदा पाए केते करे मथु बंद थया वेंदा पाए यो लट पवंदा न लट लगी पे भला बंद थी वेंदी पे पंज लाही बंद थी मना यो बंद थी वेंदा वाह मतलब नए आवण नाल त असरा वाह जी को मथी शाख जी का सरी बदलेस नए गाज नाल तो बंद लाही लटी वेंदी है मतलब बंद थी वेंदी है मुराद अच्छा पिछे हुणे मना गुजर सफर किए थी तो सदा अंतरा जानवर बिसाल होसन बकरियां होसन वे को गौ होसे अल्लाह से मी वसावे को करे आबादी न तो सब बुख मरे सु मना हुणे अल्लाह ते रखी बस अल्लाह को ते कणी रखी तो बस कणी को वसावे करे मेहरबानी तो सरी दोस्तों जी मां तव्हांखे सवेर ॿुधाए रहियो हुउसि त जादूआह जे कच्छ में बिल्कुलु ॿ तलाव आहिनि हिकिड़ो तलाव हीअ आहे जेको नसीमा मुंहिंजो कैमरा में तव्हांखे ॾेखारींदो ऐं हिन जे पुठियां ॿियो बि तलाव आहे हिन में पाणी जमा कयो वेंदो हो कंहिं दौर में कंहिं वक़्त में पाणी जी शदीद किलत हूंदी हुई उन किलत जे करे हिन तलाउनि में पाणी जमा कयो वेंदो जादूआह जी कच्छ में हिकिड़ो ही पहिरियों तलाउ हुयो ऐं हिन खां ॾाखिणी तरफ़ ॿियो तलाउ आहे अचो त मां तव्हांखे ॾेखारियां उहो तलाउ जेको जादूआह जी कच्छ में आहे तलाउ जे तरे में जेॾीमहिल मां पहुतसि त हिते मूंखे मज़दूर नज़र आया त उन्हनि खां पुछां इहे सिरूं तयारु करे रहिया आहिनि हिते जादूआह में पाणी बि कोन्हे को तलाउ में बि पाणी कोन्हे को इहे पाणी किथां खणी था इन्हनि कारीगरनि खां मां पुछा कयां थो त इहे पाणी किथां खणी था अचनि दोस्तों ही मज़दूर वीचारा सिरूं ठाहिनि था कमकार पंहिंजो कनि था हिननि खां पुछा कयूं था त पाणी किथां था आणनि अदाई था ऐं जादूआह विच पाणी बि कोन्हे को तलाउ में पाणी कोन्हे को तुसां पाणी किथां भरंदो सिलेंदे लाइ एॾे भरो बोरिंग का उॾाई कहिड़ी बोरिंग खां भरंदो तुसां बोर सामने पर तलवा दे माना ओलह वाले पासे उते ही भरनो पर हे बस उन्हें क्या करूं मजदूरी है गरीब माण्हू रोजी तो करनी है ना अच्छा अच्छा जेकर जादूआह विच पाणी आ वञे त पिछे तुस लाइ कीअं है उहो पीछे सहूलत है साईं जादूआह विच पाणी आंदा पे त पिछे तुस लाइ सहूलत थी पई वेंदी है हाँ ये वॾी सहूलत है ना कहिड़े हिसाब किताब नाल तुस लाइ सहूलत थी वेंदी पई है जो जादूआह च पाणी आंदा पे त जादूआह जे पाणी हूंदा पे त वेझे थींदा पे न पिछे घटनि ते तकलीफ़ कमाटिया चवणिया पवंदे पे न पीछे वेझे छलपड़ा पवंदा पे मतलब त हाली फिलहाल पाणी कोन्हे को 2 साल थी गया 2020 2021 कन वठू पाणी कोन्हे को है ना न पाणी कोन्हे को ॾाढी तकलीफ़ है यार और पंजलाई भी मथू बंद लगी पई है क्या हाँ हिन हारीअ खां असां कुझु जादूआह जे मुतालिक़ ऐं तलाउ जे मुतालिक़ पुछा कयूं था चाचा हे पंजलाही बंद लगी पई है जादूआह विच पाणी कोन्हे 2 साल थी गया न हाँ से पानी कोनी को पंजलाई बंद लगी पई है बस असां ॾाढी तकलीफ़ है 53 साल ॾिठा असां तमामु सासी माल असां तमामु तकलीफ़ जो साईं पिछे ए जो भला इहो फोड़ी करंदे हन त इहो खोटराई करंदे हन पंजलाही दी फोड़ी जेका कर वेंदे हन हाँ पिछे उहा फोड़ी कीती ने साल कानी कीती ने साईं फोड़ी की ने बस नाए जो आई बस 40 फुट जो आई सब चाई गई हली असरे वाह बंद निशान सब पूरी गई असां तमामु तकलीफ़ चऊं साईं चाचा भैया तुसे का माल लगाऊं वगैरह या को मालदार तो होसी तुसे कण बकरियां दकरियां ढगियां ढगियां आहिनि साईं दाचा आहिनि मिड़ी सासरियूं करणु जाल दाल भी कान्हे का मुल्क थी गए बोर तमाम तकलीफ़ है साईं असां पिछे हुणे इथां आस पास जादूआह च पाणी तो कोन्हे को पिछे हुणे वो हिसाब किताब कीअं रखंदो तुसां बस नलके झलके आहिनि मिड़ी भरनि सासियूं लाइ करे वञूं भले जी चाचा तुसां पिछे भला हुणे पाणी जो कोन्हे क्या आखण चाहींदे ॾसो असांखे आखिर अलाह से करे बरसाति पोइ असीं पंजलाई ठहे असांखे तमामु तकलीफ़ है असां ॾाढे ॾुखियूं साईं माल भी असां भी बुख मरदे पियूं इहा तकलीफ़ है सघूं दोस्तों जीअं सवेर मां तव्हांखे ॿुधायो त जादूआह जे कच्छ में 2 तलाउ आहिनि हिकिड़े तलाउ जो मां तव्हांखे दीदार करायो ऐं ॾाखिणी तरफ़ ॿियो तलाउ आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हांजे साम्हूं आहे दोस्तों ही बिल्कुलु ऊचाई ते तलाउ आहे 2 नंबर जेको
जादू वाह जी कच्छ में आहे। हिकिड़ो पहिरियों तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं हीउ ॿियो तलाउ आहे। हिन में पुराणे दौर में पाणी जमा कयो वेंदो हो, पाणी जी वॾी किल्लत हूंदी हुई। हिते तलाउनि में पाणी जमा कयो वेंदो हो ऐं इन्हनि जे लाइ, जानवरनि जे लाइ, गवनि जे लाइ, मेहनि जे लाइ, बकरनि जे लाइ असांजा ग़रीब हारी वीचारा जेके हूंदा हुआ छुॼो पाणी ही गॾु कंदा हुआ, जमा कंदा हुआ हिन तलाउनि में। हिकिड़ो हीउ तलाउ आहे, हिकिड़ो हिन जे पुठियां तलाउ आहे, जादूआ जे कच्छ में। बिल्कुलु दोस्तो, हिते मज़ो त तमामु घणो अची रहियो आहे, लेकिन सिजु तमामु असांखे हिते बीहणु नथो ॾिए ऐं बिल्कुलु सिजु असांजे टांडा पियो। जी दोस्तो, असांजी अॼु जी वीडियो हुई इहा तलाउनि जे मुतालिक़ ऐं जादू वाह जे मुतालिक़। ऐं जादू वाह जे पासे में जेके ॿ तलाउ हुआ उहे तलाउ ॿ बि तव्हांखे ॾेखारियासीं ऐं जादू वाह जो बि दीदार तव्हांखे करायासीं। असांखे ऐं मुंहिंजे कैमरामैन नसीम अहमद खे ॾींदा इजाज़त। नेक्स्ट वीडियो ताईं सिंध सलामत, साथ सलामत।